नई फ़ौजी क़यादत सियासत खां परे रहण घुरे थी। हाणे सॼी ज़िम्मेवारी सियासतदाननि ते अचे थी। नवां आर्मी चीफ मूंखे सोच जे हिसाब सां सुठो लॻो। इमरान ख़ान रिटायर्ड जनरल बाजवा जी डबल गेम बाबति तजर्बे जी बुनियाद ते बयानु ॾिनो हूंदो। सदर आरिफ अलवी जो वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार सां मुलाक़ात बाद बयानु। सदर चयो आहे त इसाक़ डार में मफ़ाहिमत जो टैलेंट आहे। धरणे दौरान बि संदसि कोशिश हुई त का मफ़ाहिमत थिए। इमरान ख़ान हर मामले में मूं ते भरोसो कयो आहे। आउं इन ते क़ाइल आहियां त फ़ौरी चूंडनि सां मसइला हल थींदा। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते थी ऐं मामिलो सुठे नमूने हल थी वियो। मूं ॾे समरी आई त इमरान ख़ान सां मशवरो कयो। मुक़ररी में कुझु सीनियॉरिटी ऐं कुझु कॉम्पिटेंसी हुजणु घुरिजे। इदारे सां मुशावरत करणु घुरिजे। आर्मी चीफ जी मुक़ररी ते मूंखे राय न ॾियणु घुरिजे। इहो मामिलो पार्लियामेंट जो आहे। मुल्क में जमहूरियत सघारी थी वई आहे। मार्शल लॉ न लॻंदो। हुकूमत ऐं PTI विच में मामला थधा करण जी कोशिश तेज़। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी सदर आरिफ अलवी सां कुझु ॾींहनि में टियों भेरो मुलाक़ात। इमरान ख़ान तरफ़ां असेंबलीज़ तोड़ण, असेंबली मेंबर्स जे इस्तीफ़ाउनि ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल सूदो ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिब इसाक़ डार सदर सां मुलाक़ात दौरान IMF सां मुआहिदे ते अमल ऐं सियासी इस्तेहकाम लाइ अपोज़िशन खां सहकार घुरियो। सदर तरफ़ां PTI क़यादत सां समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल बाद हुकूमत खे वरंदी ॾियण जी ख़ातिरी। इमरान ख़ान कुझु ॾींहनि में पंजाब ऐं KP असेंबली तोड़ण जो इरादो रखे थो। ख़्वाहिश आहे त रमज़ान खां पहिरीं ॿिन्ही सूबनि में चूंडनि ज़रिए नयूं हुकूमतूं अचनि। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जी पार्टी अॻवाननि सां गॾु लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। शाह महमूद कुरैशी चयो आहे त इमरान ख़ान इन फ़ैसिले ते अटल आहे त मसइलनि जो हल चूंडनि में आहे। हुकुमरान चूंडूं न कराए मुल्क खे दुबड़ में फासाइण घुरनि था त इहो संदन फ़ैसिलो हूंदो। एतमाद जी खोट वधी वई त मुल्क खे नुक़सानु थींदो। असां आइनी किरदार में रही अॻिते वधणु घुरूं था। अहिड़ो को बि क़दम न खणंदासीं जंहिंसां मुल्क या कंहिं इदारे खे छियो रसे। गुज़िरियल 7 महीननि में जेके वेझा पैदा थिया उन्हनि जा खोड़ कारण हूंदा। ईंदड़ वक़्त में एतमाद जी फ़िज़ा बहाल करियूं त जीअं वेझा वधण बदिरां घटिजी वञनि। परवेज़ इलाही खे मशवरो ॾिनो हो त इमरान ख़ान ते हमले जो केस फ़ौजी ऑफिसर ख़िलाफ़ दाख़िल न करे। इमरान ख़ान सूदो समूरनि सियासतदाननि खे राब्ता रखणु घुरिजनि त जीअं के शक पैदा न थियनि। इमरान ख़ान ॻाल्हियुनि लाइ राज़ी हुजे त आउं वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। काफ लीग जे सरबराह चौधरी शुजात चयो आहे त आसिफ़ ज़रदारी सां पंजाब जे मामले ते का बि ॻाल्हि ॿोल न थी हुई। थी सघे थो मुस्तक़बिल में परवेज़ इलाही जे बारे में का ॻाल्हि थिए। PDM ऐं परवेज़ इलाही बाबति का ॻाल्हि थी त ज़रूरु ॿुधाईंदुसि। वफ़ाक़ ऐं पंजाब सूदो समूरनि सूबनि जे असेंबलीज़ खे मुदो पूरो करणु घुरिजे। पंजाब असेंबली तोड़ण सां आइनी बहिरान जो ख़तरो आहे। PDM सरबराह हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियुनि ते एतिराज़ वारे छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान मौलाना फज़लुर रहमान चयो त इमरान ख़ान माज़ी में असांखे चोर ऐं फोरूस ॾींदो रहियो। उन सां कंहिं बि सूरत में ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि। असेंबली तोड़ण जा ऐलान कंदड़ पहिरीं पार्टी अंदरि पैदा थियल दफ़ेड़ खे संभाले को बि दॿाउ न क़बूल न कंदासीं ऐं वक़्त खां अॻु चूंडूं न थींदियूं। कीनिया में अरशद शरीफ जे मेज़बान खुरम ऐं वक़ार जे बयाननि में तज़ाद आहे। मामले जी वधीक जांच थियण जी ज़रूरत आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी तरफ़ां सुप्रीम कोर्ट में जमा करायल रिपोर्ट में सहाफ़ी अरशद शरीफ जो रिथाबंदी तहत क़त्ल जो इंकशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त जांच टीम कीनिया पहुची वक़ार अहमद ऐं संदसि घरवारी जो इंटरव्यू वरितो। वक़ार अहमद सां गॾिजी क्राइम सीन जो ॿीहर ख़ाको तयारु कयो वियो। वक़ार अहमद जे फार्म हाउस ते कमु कंदड़ ॿिनि परॾेहिनि जा बि बयान रिकॉर्ड कया विया। कीनिया जी पुलिस जांच टीम सां सहकार न कयो। संदसि बयान में वज़न आहे। वक़ार जा कीनिया जी इंटेलिजेंस एजेंसी सां वेझा वास्ता हुआ। अरशद शरीफ केस में ॿिन्ही भाइरनि खुरम ऐं वक़ार जे किरदार बाबति वधीक जांच थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल केस बाबति हुकूमती JIT जी रिपोर्ट खे रद्द कंदे नई ख़ुसूसी JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अरशद शरीफ क़त्ल बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त अदालत चाहे थी त वाक़े जी आज़ाद टीम जांच करे। जांच टीम जे कंहिं मेंबर कंहिं बि बाअसर माण्हू सां वास्तो न हुजे। ख़ुसूसी JIT खे परॾेह में जांच जो अख़्तियार ॾिनो वञे। गॾियल क़ौमुनि सूदो ॿियनि आलमी इदारनि खां मदद घुरबल हुजे त परॾेही वज़ारत उन लाइ सहकार करे।
ॿुधणी दौरान सहाफ़ी अरशद शरीफ़ जी अमड़ रोईंदे चयो त पुट खे मुल्क छॾण ते मजबूर कयो वियो, पर लेह में बि संदसि पीछो न छॾियो वियो। अदालत खे अपील आहे त इंसाफ़ कयो वञे। चीफ जस्टिस सहाफ़ी जी अमड़ खे चयो त तव्हांखे ख़ातिरी करायूं था त JIT कंहिं बि दॿाउ में अचण बिना जांच कंदी। अदालत तरफ़ां अटॉर्नी जनरल खे सुभाणे ख़ुसूसी JIT बाबति आगाह करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पुट सुलेमान शहबाज तिलावतनी ख़त्म करे कुटुंब सूदो ॾे वापसी लाइ रवानो। सुलेमान शहबाज सऊदी अरब पहुची उम्रे जी सआदत हासिल करण बाद छंछर ॾींहुं वापसि ॾे वरंदो। सुलेमान शहबाज इस्लामाबाद हाई कोर्ट में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त पिणु दाख़िल कराए छॾी। सुलेमान शहबाज 2018 जी इलेक्शन बाद लंडन हलियो पियो हो। नई आदमशुमारी खां पोइ ॿीहर तकबंदियूं करण में 6 खां 7 महीना लॻी वेंदा। वक़्त ते आदमशुमारी थी त तकबंदियूं बि वक़्तसर थींदियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त इलेक्शन कमीशन जो को बि फेवरेट नाहे ऐं न ई इदारो कंहिं जे ख़िलाफ़ आहे। ECP मथां को बि दॿाउ नाहे। समूरा फ़ैसिला ज़मीर मूजिब कया पिया। फ़ैसिला ग़लति हुजनि त मुतासिर धुर लाॻापियल आला फोरम ते वञी सघे थी। मुल्क लाइ सभ खां वधीक अहम मकानी चूंडूं आहिनि। ईअं नथो थी सघे त EVM ऐं समुंड पार पाकिस्तान जे मामले ते तकड़ कई वञे। उन सां समूरो चूंड अमल शकी थी वेंदो। कोशिश आहे त ज़िमनी इलेक्शन ऐं आम चूंडनि में पायलट प्रोजेक्ट तहत EVM इस्तेमालु कई वञे। इमरान खान ते पार्टी जी सरबराही वारे मामले जी तलवार लटकियल आहे। इलेक्शन कमीशन इन मामले ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में फ़ैसिलो कंदी। सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल थी त पोइ अदालत ऐं ECP जे फ़ैसिले जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जी अॻूणे सेक्रेटरी कंवर दिलशाद जी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। कंवर दिलशाद चयो त नाअहली जे मुदे बाबति पार्लियामेंट खे कानून ठाहिणो आहे। अदलिया रुॻो राय ॾेई सघे थी। पार्टी जे सरबराही बाबति फ़ैसिले जो असरु रुॻो इमरान खान ते पवंदो। सेनेटर्स ऐं असेंबली मेंबर्स फ़ैसिले जे दायरे में न ईंदा। हिक सवाल जे जवाब में कंवर दिलशाद चयो त परवेज़ लाही 6 महीना अॻु चूंडूं न थियण ऐं असेंबली न टोड़ण बाबति बयानु ॾेई इमरान खान जे बयानीअ खे धूड़ करे छॾियो आहे। कराची में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे सूबे में ॿोॾ सबबि थियल तबाही ऐं सिविल इंतज़ामिया जी मदद सां इमदादी सरगर्मियुनि बाबति आगाही। ISPR चयो आहे त आर्मी चीफ कराची में मज़ार कायते हाज़िरी भरी ऐं मज़ार ते गुल रखी दुआ घुरी। जनरल आसिम मुनीर तरफ़ां कोर हेडक्वार्टर कराची जो दौरो, खेसि ऑपरेशनल तैयारियुनि, सिक्योरिटी ऐं फॉर्मेशन्स बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। PTI अॻवान असद उमर तौहीन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच में तौहीन अदालत बाबति जारी नोटिस ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान असद उमर अदालत आॾो चयो त मुंहिंजी तकरीर जो मक़सदु अदालतुनि या जजिस खे निशानो बणाइणु न हो। जस्टिस जवाद हसन रिमार्क्स ॾींदे चयो त अव्हां जो वीडियो बयानु आहे उहो हलाइणु नथा चाहियूं। सभु ख़बर आहे त अव्हां छा चयो आहे। अव्हां खे अदालतुनि इजाज़त ॾिनी ऐं अव्हां वरी उन्हनि खे ई निशानो बणायो। असद उमर चयो त बयान सां का रेड लाइन क्रॉस थी आहे त पोइ माफ़ी वठां थो। अदालत असद उमर जी गैर मशरूत माफ़ी बाद केस उखलाए छॾियो। सिंध असेंबली में तूफ़ानी वसकारनि ऐं ॿोॾ जे नतीजे में बेघर थियल लखे माण्हुनि जी बहाली ते बहस। GDA MPA आरिफ मुस्तफ़ा जतोई चयो त ॿोॾ मुतासिर अञा ताईं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुकूमती नुमाइंदनि खे पंहिंजी साराह बंदि करणु घुरिजे। सिंध सरकार 6 लख खेमा घुराया हुआ। ॿुधायो त उहे कहिड़नि इलाइक़नि में विरहाया। ॿोॾ मुतासिरनि जा खेमा गोदामनि में लिकाए रखिया विया आहिनि। हुकूमत ॿुधाए त छा 3 लख रुपयनि मां पको घर ठही सघे थो। DC नौशरफ फिरोज़ न रुॻो मोटरवे जा अरबें रुपया खणी वियो, पर हू ॿोॾ मुतासिरनि जी इमदाद बि खाई वियो आहे। सिहत जी वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो चयो त ॿोॾ में बुनियादी सिहत मर्कज़ ऐं इस्पतालूं बि मुतासिर थियूं। मुतासिर इलाइक़नि में सिहत जूं सहूलियतूं मुहैया करण जी कोशिशि करियूं पिया। कोताहियूं बि थियूं हूंदियूं, पर सिहत खाते वसां न घटायो। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल जी जांच लाइ गॾियल जांच टीम क़ाइम। एंटी करप्शन जे चेयरमैन तरफ़ां जोड़ियल गॾियल जांच टीम जो नोटिफिकेशन जारी।
शहीद बनसीराबाद डिवीज़न जो डिप्टी डायरेक्टर नादिर अबड़ो सरबराह मुक़रर। सैफुल्ला हाले पाटो ज़मान अमान ऐं शहरियार शाह जांच टीम में मेंबर तौर शामिल। जांच टीम के मेगा करप्शन स्कैंडल बाबत जांच करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। मेगा स्कैंडल में गिरफ़्तार सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमण के दिल जो दौरो, सेवन अस्पताल मुंतकिल। कत्ल के खौफ खां दारुल अमान में पनाह वठंदड़ खैरपुर वासिन औरत सखर अदालत में पेश। औरत जो दारुल अमान इंतजामिया खिलाफ दाहूं, इंचार्ज मथा ज़बरदस्ती घर मोकिलण जो इल्ज़ाम। औरत शाहिदा जो चवणु आहे त हुनखे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिश थी, जितां फरार थी पनाह लाइ दारुल अमान पहुतयसि। हाणे इंतजामिया ज़ोरी घर मोकिलण चाहे थी। हयाती खे ख़तरो आहे, घर नथी वञणु चाहियां, तहफ़ुज़ ॾिनो वञे। सिंध के 7 ज़िलनि में केले के फसल के पारामा फंगस बीमारी लगन की तस्दीक। हैदराबाद, मटियारी, टंडोलायार, बदीन, टंडो मोहम्मद खान, शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि में वरतल जुज़न बाबत बीमारी की तस्दीक सामूं आई। माहिरनि जो चवणु आहे त जल्द बीमारी के न रोकियो वियो त पोइ सिंध में केलो अणलभ थी सघे थो। 9 साल पहिरीं इहा बीमारी आई, पर हेल ताईं ज़री तहक़ीक़ी इदारे बीमारी की रोकथाम लाइ के क़दम नाहिन खयां। बोर्ड मुतासिर की बहाली लाइ अवामी वर्कर्स पार्टी जो केन शाह खां लाड़काने ताईं पैदल मार्च जारी। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻवान औरतूं ऐं ॿारड़ा मार्च में शरीक। अॻवाननि चयो आहे त केन शाह खे हथ सां ॿोड़ाए पियो। चूंडियल नुमाइंदनि हेल ताईं मुतासिरनि जी का बि वाहुर नाहे कई। मुतासिर सख़्त तकलीफ़ुनि में वरतल आहिनि, बहाली लाइ क़दम खया वञनि।